बुलेटिन की शुरुआत में नाज़रीन अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। तोशाखाना केस के हवाले से पीटीआई चेयरमैन की सज़ा मुअत्तली वाली दरख्वास्त मंजूर कई वही है। अवां के अपडेट क्यों पिया इस्लामाबाद हाईकोर्ट तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन की दरख्वास्त से महफूज कल फैसलो बुधाए छो है। तफसील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद है गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, कहिड़ा तफसील आहिनि? जी, चेयरमैन पीटीआई के इस्लामाबाद हाई कोर्ट में वडो रिलीफ मिली वियो है। चेयरमैन पीटीआई की सज़ा मुअत्तली जमानत जो अपीलूं उनके इस्लामाबाद हाई कोर्ट कबूल करे वरतो है। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना ट्रायल केस जो फैसलो मुअत्तल करे छो है। इस्लामाबाद हाई कोर्ट की डिविजनल बेंच महफूज कल फैसलो बुधायो है। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस आमिर फारूक और जस्टिस तारिक महमूद जहांगीरी महफूज फैसलो बुधायो। गुज़िरियल ॾींहुं धुरिन जा दलील मुकम्मल थियण खां पोइ हाई कोर्ट फैसलो बुधायो हो। चीफ जस्टिस की सरबराही में डिविजनल बेंच मुख्तसर फैसलो बुधायो है। चीफ जस्टिस आमिर फारूक ज़बानी फैसला बुधायो। तहरीरी फैसलो कुछ देर बाद ईंदो। अहिड़ी रीति इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन के जेको आहे सो रिलीफ ॾिनो आहे ऐं चेयरमैन पीटीआई की सज़ा मुअत्तली ऐं ज़मानत जूं अपीलूं जेके आहिनि उहे मंजूर कई वयूं आहिनि। पीटीआई चेयरमैन जी जेका आहे उहा आज़ादी अमल में अची सघे थी जेकॾहिं खेसि ॿिए कंहिं केस में गिरफ़्तार नथो कयो वञे त हू जेल में आज़ाद थी सघे थो। साॻे वक़्तु जेको मुख़्तसर फैसलो जेको आहे उहो साम्हूं आयो आहे जंहिंमें 5 अगस्त ते सेशन कोर्ट एडिशनल सेशन कोर्ट इस्लामाबाद तरफ़ां जेका अॻूणे वज़ीर आज़म ऐं पीटीआई जे चेयरमैन खे जेका सज़ा ॾिनी वई हुई उन सज़ा खे हाई कोर्ट मुअत्तल करे छॾियो आहे। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी। अवांखे ॿुधायूं पिया तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन की सज़ा मुअत्तली वाली दरख्वास्त मंजूर कई वही है। अवांखे ॿुधायूं पिया इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन की सज़ा मुअत्तल करे छॾी है। अदालत मुख्तसर फैसलो ॿुधाईंदे तहरीक इंसाफ चेयरमैन की सज़ा मुअत्तल करे छॾी है। अवांखे ॿुधायूं पिया इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन की सज़ा मुअत्तल करे छॾी है। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां तहरीक इंसाफ चेयरमैन की ज़मानत आज़ाद करण जो भी हुकुम ॾिनो वियो है।